अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट ॾींदालूं। मीरवा गोरजाणी रूरल हेल्थ सेंटर मीरवा गोरजाणी में दवाउनि जी खोट। करोड़नि जी बजट मां गरीब माण्हुनि खे दवाऊं ई न पियूं मिलनि। सरकारी दवाऊं सिंध में कब्रिस्तान में त मिलनि थियूं पर आवाम खे नथियूं ॾिनियूं वञनि। ज़िले मीरपुर ख़ास जे अक्सर अस्पतालुनि सां गॾोगॾु मीरवा गोरजाणी हेल्थ सेंटर में बि सहूलतुनि जी अणहोंद, स्टाफ जी गैर मौजूदगी, दवाउनि जी खोट ऐं गैर मयारी इंतज़ाम हुअण सबबि मीरवा गोरजाणी जो अवाम सेहत जी सहूलतुनि खां वांझियल आहे। उन सिलसिले में सेहत खाते पारां ज़िले मीरपुर ख़ास जे सेहत जे सालियाने बजट ख़र्च कंदड़ अस्पतालूं अॼु बि अवाम लाइ बेलाभ बणियल आहिनि। तफ़सील मूजिब सिंध हुकूमत पारां हर तहलके हेडक्वार्टर में अस्पताल जी फ़आली वास्ते अस्पताल जी इमारतुनि, अमले जी मुक़ररी, मशीनरी ऐं दवाउनि जी मौजूदगीअ जो बंदोबस्त करण समेत अस्पतालुनि जे कारोबार हलाइण लाइ हर अस्पताल खे मुख़्तलिफ़ कमनि जी मद में सालियानो किरोड़े रुपया जारी कया वञनि था, लेकिन ज़िले जे अक्सर अस्पतालुनि में डॉक्टरनि समेत अमले जी खोट, दवाउनि जी खोट ऐं मशीनरीअ जो गैर फ़आल हुअण वॾा चैलेंज बणियल आहिनि। सिंध हुकूमत पारां अस्पतालुनि जी गैर मुतमईन कंदड़ कारकर्दगी बैदि ज़िले मीरपुर ख़ास जे अक्सर रूरल हेल्थ सेंटरनि जो इंतज़ाम पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत NGO हवाले करे छॾियो आहे, जंहिंजे अॻुवाणी हिकु बाअसर शख़्स अली मोहम्मद महर करे रहियो आहे, जेको ताक़तवर ऐं बाअसर हुजण करे जंहिंजे करे अक्सर अस्पतालूं बिल्कुलु गैर फ़आल बणिजी वयूं आहिनि। सेहत इंसानी बुनियादी हक़ आहे, जंहिंखां मीरवा गोरजाणी जी अवाम खे मुकमिल महरूम रखियो वियो आहे, जंहिं सबबि गरीब मिसकीन अवाम वटि इलाज लाइ बि ख़ानगी अस्पतालुनि जो ऑप्शन ई मौजूदु आहे, जेको ऑप्शन महांगाईअ जे हिन दौर में गरीब माण्हुनि लाइ मुहाल आहे। ताज़नि बरसातुनि ऐं सिम नालनि जे गहारनि सबबि जिथे ॿहिराड़ी वारा इलाइक़ा पाणीअ हेठि अची विया आहिनि, उते बीमारियुनि जे मुंहुं कढण जो सिलसिलो पिणु शुरू थी चुको आहे ऐं मलेरिया, गैस्ट्रो, डायरिया समेत मुख़्तलिफ़ मोज़ी मर्ज़नि में मुब्तला थियण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे, जंहिं सबबि मीरवा गोरजाणी जे सेहत मर्कज़ में बुनियादी सहूलतूं गुज़िरियल 3 महीननि खां अणलभ आहिनि। सेहत खाते अञा बि कन लाटार खां कम वरितो त पोइ हिते जी अवाम जेका अॻे ई मुख़्तलिफ़ वबाउनि जहिड़ोक किरोना ऐं कुदरती आफ़तुनि, बरसात ऐं घारनि जे घाणे में पीड़िजी रही आहे, उन्हीअ वटि विञाइण जे लाइ हाणे कुझु बि न बचंदो। शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि गुलाम हुसैन गोरजाणी, नवाज़ अली समो, शरीफ़ ख़ासकेली, मंज़ूर लिगारी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सूबाई मिनिस्टर सेठ हरीराम किशोरी, MNA मीर मुनवर टालपुर ऐं नौजवान MPA सैयद ज़ुल्फ़कार अली शाह ऐं सेहत खाते खे घुर्जे त हिन संगीन मसइले जो फिलफोर नोटिस वठी मीरवा गोरजाणी जे आसपास ॻोठनि जे गरीब मिसकीन अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। रिपोर्ट मुज़फ़र नुआणी, मीरवा गोरजाणी।